नाज़रीन भली कार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं चौमासे जे बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जी अॻकथी कई वई आहे। बरसाति जी अॻकथी पूरे मुल्क में कई वई आहे। ख़ासि तौर ते मथां ऐं विचां इलाइक़ा आहिनि, सेंट्रल एरियाज़ आहिनि, उन्हनि में बरसाति जी अॻकथी कई वई आहे ऐं ॿुधायो वियो आहे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां वास्तेदार खातनि खे अलर्ट जारी कयो वियो आहे। नई एडवाइज़री आहे मौसमियात खाते जी, उन मूजिबि तमामु घणी बरसाति पइजी सघे थी। तूफ़ानी बरसाति जी अॻकथी कई वई आहे। असां राब्तो कयो आहे, चीफ मेट्रोलॉजिस्ट आहिनि सरदार सरफराज़ साहब, असां हिन वक़्तु प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे। सरदार साहब खुश आमदीद कहता हूँ प्रोग्राम में। जी बहुत शुक्रिया जी। बहुत शुक्रिया। सरदार साहब, पहले तो फोरकास्ट के हवाले से हमें आगाह करें, क्योंकि हमें जो खबर मिली है वो ये है कि आज से 22 जून तक तूफ़ानी बरसात का इम्कान ज़ाहिर किया गया है मुख्तलिफ़ इलाक़ों में। तो कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काना, सखर, जैकबाबाद के हवाले से क्या फोरकास्ट है? जी देखें, जो तेज़ और तूफ़ानी बारिशों का है वो सिंध के लिए नहीं है, वो है केपी के बेशतर इलाके, शुमाल मशरकी बलूचिस्तान के जो अजला हैं, कोलू, सिब्बी, बारखान, जोब और किला सैफुल्ला और दूसरे तीसरे जो उनके इलाके हैं उसके साथ, और इसी तरह से पंजाब के बेशतर इलाके उन सब में, और ऊपर कश्मीर और गिलगित बल्तिस्तान, तो उन सभी एरियाज़ में वहाँ तो कोई शायद ही कोई जगह बचे। अगले 2 से 3 दिन बहुत हैवी स्पेल है वहाँ पर, और उसके नतीजे में नदी नालों में तूफ़ानी और बड़े शहरों में अर्बन फ्लडिंग का खतरा है। सिंध में तो ऐसा कोई इतना बहुत ज़्यादा बारिश का नहीं, लेकिन है सेंट्रल सिंध में खासकर, उसमें सखर में गुज़श्ता रात जैसे अच्छी बारिश हो गई, तेज़ बारिश हुई 80 मिलीमीटर से ऊपर। तो सखर, लाड़काना, जैकबाबाद, दादू और फिर नीचे नवाब शाह, सांगड़ और उमरकोट और मीरपुर खास, और हो सकता है हैदराबाद में भी हो जाए। तो इसमें इम्कान ये है कि कल 21 तारीख की रात को और फिर 22 की शाम और रात को ये स्पेल है, जहाँ पर कहीं पर दरमियानी और कहीं पर हल्की बारिश है, और आंधी वांधी तो बेशतर इलाकों में चलने का इम्कान है। सही। अच्छा सरदार साहब, आंधी की वजह से बहुत सारी जगहों पे दरख्त जो हैं वो गिर पड़े हैं और 1-2 अमवात भी हुई हैं। तो आंधी और हवा के हवाले से क्या पेश गोई है इन इलाकों में जिनके हवाले से आपने बात की? हाँ बिल्कुल, इसमें देखिए जो गर्मियों की बारिशें होती हैं ना, उसमें ये खदशा रहता है कि चूँकि हीटिंग की वजह से उसे कन्वेक्शन एनर्जी कहते हैं, वो काफ़ी जमा हुई होती है एटमॉस्फेयर में, तो उसके रिजल्ट के तौर पे आंधी चलती है बड़ी शिद्दत की। तो जैसे गुज़श्ता शब भी उसके सखर के इलाके में चली आंधी और तेज़ बारिश हुई, तो इसी तरह से अब जो ये डस्ट आर्म होता है उसका चांस है, वो तो जितने अजला मैंने आपको गिनवाए कि उसमें जामशोरो डिस्ट्रिक्ट में भी इम्कान है, दादू में, लाड़काना में, जैकबाबाद, सखर, उससे नीचे नवाब शाह, सांगड़, और इसी तरह से हैदराबाद में भी आंधी चलने का इम्कान है 22 तारीख को, खासकर 22 की शाम या फिर रात में। और इसी तरह से उमरकोट और मीरपुर खास तक में चांसेस हैं कि आंधी के साथ कहीं पर हल्की और कहीं पर दरमियानी बारिश होने का। सही। अच्छा सरदार साहब, महकमा मौसमियात कितने घंटे पहले फोरकास्ट करता है, और जो इदारे हैं, मुतलका इदारे हैं, उनको आगाही कैसे दी जाती है? देखें, उसमें घंटे नहीं होते, दिनों के हिसाब से होता है, यानी कम से कम 3 दिन 5 दिन। अभी जो पहली एडवाइजरी हमने इशू की थी वो 14 जून को हुई थी, जिसमें कहा गया था कि 17 से 19 जून के दरमियान सिंध के भी सखर, लाड़काना, इन इलाकों को मेंशन किया गया था कि यहाँ पर भी आंधी के साथ तेज़ बारिश का इम्कान हो सकता है। तो 14 तारीख को ये कहा गया था कि 17 और 19 के दरमियान, तो इसका मतलब एटलीस्ट 3 दिन पहले तो हम इतला दे देते हैं, और अब अक्सर 5 दिन पहले दे दी जाती है इतला, और फिर वक्तन फक्तन उसको अपडेट भी किया जाता है। जैसे आपसे बात हो रही है, इसी तरह दूसरे अपने मीडिया से भी बात होती है, इदारों से भी बात होती है, तो सही उसको हर 24 घंटे और हर 12 घंटे की इससे कह लें आप फ्रीक्वेंसी से हम उसको अपडेट भी करते रहते हैं। सही। अच्छा सरदार साहब, 22 जून के बाद फिर कब सिलसिला जो है वो आएगा मानसून का सिंध में? देखिए ये स्पेल जो है ना, ये 22 जून या कुछ इलाकों में 23 जून को भी, यानी 23 की सुबह तक होते हैं। कुछ इलाकों में जो शुमाली इलाके हैं पाकिस्तान के, वहाँ पर 23 की दोपहर तक चलेगा ये सिलसिला, और उसके बाद ये काफ़ी हद तक ख़त्म हो जाएगा।
یہ اصل میں عربین سی سے بھی موئسچر اوپر جا رہا ہے اور موئسٹ ونڈ یعنی جنوب مغربی ہوائیں نمی والی اوپر جا رہی ہیں اور اسی طرح سے ادھر سے مغربی ہواؤں کا ایک سلسلہ افغانستان کے راستے سے داخل ہو رہا ہے پاکستان میں آج سے. تو ان دونوں کے ملاپ سے یہ تیز اور موسلادھار بارشیں ہیں شمالی علاقوں میں. تو یہ سلسلہ کافی حد تک 23 کو ختم ہو جائے گا. پھر اس کے بعد 3-4 دن اگلے جو ہیں اس میں کوئی اتنی زیادہ بارش نہیں ہوگی. وہ علاقے جو انڈیا کے ساتھ لگتے ہیں جیسے سیالکوٹ ہو گیا, نیچے نارووال اور دوسرے کشمیر کے علاقے, وہاں پر کچھ اکا دکا جگہوں میں بارش رہے گی. صحیح. پھر اگلے 3 سے 4 دن اس کا ایک طرح سے گیپ ہوگا. تو پھر 29 جون کے بعد پھر مانسون کا اگلا اسپیل داخل ہوگا اس میں شمالی علاقوں میں, پھر گریجولی سندھ میں بھی داخل ہو جائے گا آخری جون کے آخری دن میں یا یہ کہ 1 جولائی سے. ٹھیک ہے, بہت شکریہ سردار سرفراز صاحب, آپ نے ہمیں ٹائم دیا. جی ناظرین, اساں رابطو کیا ہے سندھ آبادگار بورڈ جا سینئر نائب صدر ہیں محمود نواز شاہ صاحب. شاہ صاحب بھلی کار چاہندو پروگرام میں. مہربانی تانجی. وڈی مہربانی. شاہ صاحب, پانی جی کھوٹ تے پان پروگرام کرے چکا ہوں. پانی جی کھوٹ برقرار ہے مختلف علاقن میں, اञा ताईं भी पाणी कोन पहुतो आहे. कुझु इलाइक़नि में या जेके कुझु केनाल खुलिया आहिनि त मुंड जेके आबादगार आहिनि उहे त उन्हनि त पाणी जो जेको आहे सो उन्हनि ताईं पाणी पहुतो आहे, पर पाणी मजमूई तौर ते पाणी जी खोट आहे. पर हिन वक़्तु चौमासे जी बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे. 22-23 जून ताईं बरसातूं रहण जो इम्कान ॿुधायो पियो वञे. सखर, शिकारपुर, जैकोबाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं वेठो आहे. हिन वक़्तु जेका चौमासे जी बरसाति आहे, पहिरियां त इहा ॻाल्हि कयो त छा ज़राइत जे लाइ या जेके हिन वक़्तु फ़सुल पोखियल आहिनि, छाकाणि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में त पोखी बि नथी सघी आहे पाणी जी खोट जे करे. सारियालो बेजारो सुकी वियो, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से अज़ियतूं आहिनि पाणी जी खोट जे करे जेके असांजो आबादगार भोॻे पियो. त हिन वक़्तु पाणी जी खोट आहे, हिन वक़्तु बरसाति जो पवणु फ़सुलनि जे लाइ कीअं आहे, बाग़नि जे लाइ कीअं आहे, कीअं था ॾिसो तव्हां? साईं तव्हांजी महिरबानी. हिन वक़्तु पाणी जी बल्कि शदीद खोट आहे चारों तरफ़ ऐं काफ़ी फ़सुल जेके आहिनि से मुतासिर आहिनि. कुझु शयूं मुतासिर थी चुकियूं आहिनि जीअं फुटियूं, कमंद, अंबनि जो फ़सुल, इहे सभु शयूं तमामु शदीद तरीक़े सां मुतासिर थी चुकियूं आहिनि. इन करे पाणी जी बूंद जेका आहे सा किथे पवे हिन वक़्तु अगरि अर्ली मॉनसून पवे थी असां वटि माना आगाह चौमासी, त हुन मां असांखे ज़रूरु तमामु घणो जेको आहे सो चारो तरफ़ इन शइ जो फ़ाइदो थींदो. साॻी वक़्तु सिंध में खजीअ जी फ़सुल जेका थींदी आहे सा तमामु वॾे पैमाने ते थींदी आहे. असांजी मेजर प्रोडक्ट आहे सिंध जी ऐं उन में हिकिड़ो ज़िलो ख़ासि तौर सां ख़ैरपुर, पर उनजे लाॻापियल इलाइक़नि यानी सखर इन्हनि में आहे खजीअ जी फ़सुल तमामु थींदी आहे. अगरि मींहुं पइजो थो वञे छो त हींअर खजी जेका आहे सा असांजी वणनि में आहे ऐं उन्हनि खे मींहुं पवंदो त उन्हनि खे नुक़सानु ज़रूरु थींदो. अलावा उन जे चारो तरफ़ पाणी जेको आहे सो उनजी ज़रूरत आहे. पाणी ज़मीनुनि ऐं फ़सुलनि त छुटो, पर इंसाननि जे लाइ पाणी जेको आहे सो मिलणु दुश्वार थी वियो आहे काफ़ी इलाइक़नि में. सही, बिल्कुलु सही था चओ शाह साहब. पाणी जी खोट खे त हर साल भोॻींदी आहे सिंध. हिन साल बि घणे अरसे खां वठी पाणी जी खोट आहे. इरसा चवे थो त पाणी पहुचायूं पिया, छॾियूं पिया ऐं उहो ॻाल्हियूं थियनि पियूं. सिंध जेको आहे सो चवे पई त असां पंहिंजो केस भरपूर अंदाज़ सां विढ़ंदासीं. एहतजाज बि हलनि पिया मुख़्तलिफ़ शहरनि में, आबादगार बि सरापा एहतजाज आहिनि. पाणी जी खोट आहे. छा था सम्झो त पाणी जी खोट जे करे हिन साल जेका असांजी ज़रई उपत आहे उहा केतिरी मुतासिर थी आहे? हा साईं, ॾिसो इहो डिपेंड थो करे त इन जा असर कहिड़े क़िस्म जा थियनि था. अगरि त फुटी असांजी जेका 13-14 लख एकड़ ते असांजी जेका आहे सा थींदी आहे, उन मां मिसाल अधु फ़सुल ते अगरि पोखी नथी थिए ऐं ॿिए ते पाणी जा न पहुचण जा असरात आहिनि त इहो वञी 7 अरबनि जो फ़सुल थींदो. एग्ज़ैक्ट काठो लॻंदो जॾहिं इहा शइ थोरी अॻिते हलंदी त पोइ सही तरीक़े सां ख़बर पवंदी. तव्हां ॾिसो सारी हेसि ताईं पोएं साल बि पाणी लेट आहे, पर तॾहिं बि 35% ताईं जे पोखी थी वई. पर हींअर 1 एकड़ बि जेको आहे अलावा कुझु चंद इलाइक़ा छॾे जिते डायरेक्ट पाणी हले थो. ॿियनि इलाइक़नि में अञा असां वटि मोस्टली माण्हुनि बेजारा ई डप खां न पिया पोखे सघनि त अलाए पाणी जो सिलसिलो अचण जो कीअं थींदो. जेका तव्हां ॻाल्हि इर्सा जी
उन्हनि खां शिकायतूं 2-3 क़िस्म जूं आहिनि। हिकिड़ी त तव्हांखे यादि हूंदो त जेतिरो पाणी छॾियो वियो हो तौसा डाउन स्ट्रीम, उन मां काफ़ी पाणी ग़ाइब थी वियो ऐं हिते पहुतो कोन हो। जेका नेशनल असेंबली जी पूरी कमेटी, उन सां गॾु वापडा, पाणी टेस्ट करण वारा इदारा, उन नतीजे जॾहिं नापियो ऐं तोरियो त वाक़ई जेको सिंध जो मौक़ुफ़ हो उहो अपहेल्ड थियो। हाणे उहा ॻाल्हि जेका आहे सा अॻिते हली न, उहा शइ उते जा उते रहिजी वई हली। ऐं इहा ॻाल्हि ठीकु आहे त सिंध सरकार जेको आहे सो इरिगेशन जो डिपार्टमेंट काफ़ी फोर्सफुली इन शइ खे खणे पई, जेको पहिरीं पास्ट में एतिरो फोर्सफुली अंग नखरनि सां न खयो वेंदो हो। असां सां ॾिसो सिंध में ॿियो मसइलो इहो आहे, छो त असां पुछड़ीअ वारो आहियूं त जॾहिं पाणी फ्रेश या जेको अचणु बंदि थो थिए त जेको असां वटि पाणी वञी बचे थो उहो जेको आहे सो न बनी ॿारे जे क़ाबिल न ई पीअण जे क़ाबिल जेको आहे सो रहे थो, जंहिंजे करे असांजा वॾा वॾा जेके जीअं मंछर आहे ऐं ॿियूं जायूं आहिनि उहे जेके आहिनि से पॉल्यूट थी वियूं आहिनि। असांजा अंडरग्राउंड जेके ज़ख़ीरा आहिनि उहे या त घटि थी विया आहिनि या त उन्हनि जी क्वालिटी जेका आहे सा तमामु घणी ख़राब थी वई हली आहे। बिल्कुलु। ऐं इर्सा असां ॿी शिकायत इहा रही आहे त कॾहिं कॾहिं जॾहिं पाणी वधंदो आहे त हू 5 मिंट मां पाणी विथड्रॉ करणु शुरू करे छॾींदा आहिनि ऐं उन जो डायरेक्ट इम्पैक्ट जेको आहे सो सिंध खे थींदो आहे। हिकु त पाणी पहुचंदे 15 ॾींहं लॻनि, ॿियो विचा पांधा हू पाणी जे खणो था वञनि हलिया त असांखे जेको आहे सो सखर अपस्ट्रीम गुड्डू अपस्ट्रीम पाणी जेको आहे सो अप्रोप्रिएट नथो पहुचे। सो इहे सूरत हाल आहे पाणी जी। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।